माशाअल्लाह हिन टाइम हिकु थिए थो प्रोग्राम जारी आहे। मच मुशाइरो पूरो थियो आहे ऐं हाणे महफ़िल मौसीक़ी हले थी। झटपट खां आया आहिनि साईं फनकार लियाकत लतीफ़ी साहब जेको पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करनि पिया ऐं असांजो मोज़िज़ वेठो आहे जेको असांजो मेज़बान आहे हाजी अब्दुल्ला खोसो। हाजी अब्दुल्ला खान खोसो जेको असांजो मेज़बान आहे। इन प्रेस क्लब गढ़ी संजीव साल 2021 जी चूंडियल बॉडी जे एज़ाज़ में प्रोग्राम करे 4 झंड लॻाए छॾिया आहिनि। हिन जा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं। साईं नज़ीर अहमद मेहरबानी साईं। दोस्त असांजा सावण साईं जेको महफ़िल खे एंजॉय करे थो। कीअं लॻे थी महफ़िल? हलो हलो साथियो हलो हलो साथियो साजुरी संभरो हलो हलो साथियो हलो हलो साथियो साजुरी संभरो मेरा राह निकरो माझा दो महबूब सा पंहिंजी दिया जी कोशिश आहे। अॼु जे असांजे मेज़बान शाइर साईं मीर समीर साहब जी लिखियल हिकिड़ी काफ़ी ख़ूबसूरत साईं लियाकत लतीफ़ी साहब मीर हसन मीर शायरी पेश कर रहे हैं। आहे फितरत ही असांजी वाह वाह वाह। हाँ अज़ल खां आहे फितरत ही असांजी 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 मोहब्बत आहे मजबूरी असांजी मोहब्बत आहे मजबूरी असांजी अज़ल खां आहे फितरत ही असांजी अज़ल खां आहे फितरत ही असांजी। मीर हसन मीर जी शायरी खाले लतीफ़ पेश कराए पंहिंजे आवाज़ में। मोहब्बत आहे मजबूरी असांजी मोहब्बत आहे मजबूरी असांजी।
असांजी अज़ल खां आहे फिक्रत ही असांजी अज़ल खां आहे फिक्रत ही असांजी उन्हनि जूं नफ़रतूं आहिनि उन्हनि जूं नफ़रतूं आहिनि उन्हनि सां उन्हनि जूं नफ़रतूं आहिनि असां सां मोहबत आ उहा साॻी असांजी मोहबत आ उहा साॻी असांजी अज़ल खां आहे फिक्रत ही असांजी अज़ल खां आहे फिक्रत ही असांजी अज़ल खां तुंहिंजा वारिस असां अज़ल खां सिंध आ धरती असांजी अज़ल खां सिंध आ धरती असांजी अज़ल खां आहे फिक्रत ही असांजी मोहबत आहे मजबूरी असांजी दुश्मनन के भी पनाहूं दियों का दुश्मनन के भी पनाहूं दियों का दुश्मनन के भी पनाहूं पुरानिया सकाफत ही असांजी पुरानिया सकाफत ही असांजी पुरानिया सकाफत ही असांजी अज़ल खां आहे फिक्रत ही असांजी मोहबत आहे मजबूरी असांजी अज़ल खां आहे फिक्रत ही असांजी अज़ल खां